सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त कोस्टल हाईवे रोड़ी गुड्डू बैराज रोड, मेराण हाईवे टंडो अलायार खां टंडो आदम रोड ऐं सांगड़ खां रोड़ी हाईवे जहिड़ा मनसूबा इलाक़ाई ऐं ॿियनि सूबनि सां राब्ते खे मज़बूत कंदा। वापार, ज़राअत ऐं सनती शोबनि खे हथी ॾियण में अहम किरदारु अदा कंदा। सांगड़, टंडो अलायार, नवाबशाह ऐं ॿियनि इलाइक़नि जा जारी मनसूबा ॻोठनि जी मईशत खे फ़ाल करणु ऐं नौजवाननि लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा करण जी पॉलिसीअ जो हिसो आहिनि। सिंध हुकूमत जी तरजीह तरक़ियाती अमल में शफ़ाफ़ियत, रफ़्तार ऐं अवामी फ़ाइदे खे यक़ीनी बणाइणु आहे, जॾहिं त फंडनि जी बरवक़्त फ़राहमी ऐं मनसूबनि जे मुकमल निगरानी ऐं शहरी ॿाहिराड़ी वारे इलाइक़नि खे बराबरि मौक़ा फ़राहम करण जो हिसो आहे। ईरान जे गादीअ वारे शहर तेहरान में पाणीअ जो बहरान शिदत इख्तियार करे वियो। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान चयो आहे त जेकॾहिं ईंदड़ ॾींहनि में बरसाति न पई त तेहरान खे पाणीअ जी सख़्त खोट खे मुंहुं ॾियणो पवंदो। नवंबर जे आख़िरी या दिसंबर जी शुरूआति में तेहरान में पाणी ख़तम थी वेंदो ऐं पाणीअ जी खोट सबबि तेहरान खे ख़ाली करणो पइजी सघे थो। ईरानी अमलदारनि मूजिबि तेहरान जे मरकज़ी ज़ख़ीरे में सिर्फ़ 2 हफ़्तनि जो पाणी बचियो आहे ऐं माण्हुनि खे इन बाबति आगाह कयो वियो आहे। अमलदारनि चयो त हिन साल ईरान में बरसातुनि में 40% घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। ईरान जा केतिराई सूबा 50 खां 80% पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं मुल्क जा केतिराई ॿिया इलाइक़ा पाणीअ वारे बहरान मां गुज़री रहिया आहिनि। बलोचिस्तान में दहशतगर्दी जे ख़तरे खे ख़त्म करण लाइ सूबाई हुकूमत तरफ़ां कोयटा समेत सूबे जे अक्सर इलाइक़नि में 3 ॾींहंनि लाइ इंटरनेट सर्विस बंदि करे छॾी आहे। कोयटा खां पंजाब ताईं पब्लिक ट्रांसपोर्ट 3 ॾींहंनि लाइ बंदि कयो वियो आहे, जॾहिं त कैंटोनमेंट जी हदनि अंदरि तालीमी इदारा बि बंदि कया विया आहिनि। तंहिं हूंदे बि कोयटा शहर ऐं सूबे जे ॿियनि इलाइक़नि में तालीमी इदारा खुलियल आहिनि। इंटरनेट ऐं ट्रांसपोर्ट सर्विस बंदि थियण सबबि वापारी, शागिर्द ऐं मुसाफ़िर सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वाना कैडेट कॉलेज ऐं वफ़ाक़ी गादीअ वारे हंधि इस्लामाबाद में अदालत ॿाहिरां हमले खां पोइ बलोचिस्तान हुकूमत दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾियण लाइ सॼे सूबे में सिक्योरिटी लाइ सख़्त क़दम खणी छॾिया आहिनि। बलोचिस्तान हुकूमत कोयटा में मकानी चूंड जे शेड्यूल जो बाज़ाब्ता तौरु ऐलान करे छॾियो आहे। कोयटा जे 100 यूनियन काउंसिल ऐं 641 वार्डनि में मकानी चूंडूं करायूं वेंदियूं। दिसंबर में थींदड़ उन्हनि चूंडुनि लाइ तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि, जॾहिं त इन हवाले सां रिटर्निंग ऑफिसरनि ऐं ज़िलई रिटर्निंग ऑफिसनि ॿाहिरां अवामी नोटिस लॻाया विया आहिनि। 17 नवंबर ताईं नामज़दगीअ वारा काग़ज़ जमा कराइण लाइ तारीख़ मुक़ररु कई वई आहे। नामज़द उम्मीदवारनि जे नालनि जी लिस्ट 18 नवंबर ते पधरी कई वेंदी, जॾहिं त नामज़दगी काग़ज़नि जी छंछाण 19 खां 24 नवंबर ताईं जारी रहंदी। नामज़दगीअ जी मंज़ूरी या रद्द करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जी आख़िरी तारीख़ 28 नवंबर मुक़ररु कई वई आहे। उम्मीदवारनि जी आख़िरी लिस्ट ऐं चूंड निशान 6 डिसंबर ते अलाट कया वेंदा, जॾहिं त मकानी चूंड लाइ पोलिंग जो अमल 28 डिसंबर ते थींदो। इस्लामाबाद में दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत 26 नवंबर जे एहतजाज वारे केसनि में अलीमा ख़ान जा 10 भेरे बि ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। केस जी ॿुधणी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत जे जज अमजद अली शाह कई। अदालत अलीमा ख़ान जे इस्लामाबाद ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिल्कियत जा तफ़सील पिणु तलब कया आहिनि, जॾहिं त 2 बैंक मैनेजरनि खे अलीमा ख़ान जा बैंक अकाउंट बंदि न करण ते शोकाज़ जारी कयो वियो। अलीमा ख़ान अॼु ॿुधणे लाइ अदालत पेश न थी, जॾहिं त 10 ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। अदालत केस जी ईंदड़ ॿुधणी 17 नवंबर ताईं मुलतवी कंदे अलीमा ख़ान खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो।